नाज़रीन, वधंदड़ महांगाई खिलाफ सिंध में एहतजाज जो सिलसिलो जारी है। दौड़ में महांगाई खिलाफ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के कारकुनन पारा एहतजाजी मुजाहिरो कियो वियो। हाकिम लुंड जी रिपोर्ट। सटमेल में शहीद भुट्टो पारा महांगाई खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कियो। मुजाहिरन धरती टीवी सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असांजे पूरे पाकिस्तान में, पूरी सिंध में, पर पूरे पाकिस्तान में जेको आहे असां इन महांगाई के खिलाफ आवाज़ उथारियो आहे ऐं कॉल ॾिनी आहे ऐं असांजी चेयरपर्सन साहिबा उन जे लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं बिल्कुलु असां हर शहरनि में मुज़ाहिरा कया आहिनि, धरना हणंदासीं, एहतजाज कंदासीं। जेका ही ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करे रहिया आहिनि, ही नामनिहाद टोलो जेको मुसलत कयो वियो आहे ग़रीब आवाम जे मथां ज़ुल्म करण जे लाइ, इन जे लाइ असां सरापा एहतजाज आहियूं। ये जेको 10 ॾींहंनि में इन्हनि 60 रुपया तेल चाढ़ियो आहे त इन्हनि ग़रीब आवाम सां एतिरो ज़ुल्म कयो आहे जो उहे हिकु टाइम जी मानी खाइण जे लाइ परेशान आहिनि। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त इन्हनि करप्ट टोले जे ख़िलाफ़ जेको आहे नोटिस वठे ऐं इन महांगाई जे ख़िलाफ़ ग़रीब आवामनि खे रिलीफ ॾिए। महंगाई, बेरोज़गारी ऐं पेट्रोल जो जेको हिननि रेट वधायो आहे उनजे ख़िलाफ़ हाणे ग़रीब आवाम 212 रुपए में पेट्रोल ख़रीद थो करे। हाणे 60 रुपया हिकिड़े हफ़्ते में पेट्रोल हिननि वधायो आहे। हाणे ग़रीब आवाम किथां हिननि जो जीअण जो हिननि ग़रीब आवाम खां खसे छॾियो आहे ऐं चीफ जस्टिस खां असांजो मुतालबो आहे ऐं ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियो ऐं महंगाई ख़तमु कयो। इहो ई असांजो मुतालबो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सिंध तरफ़ां पूरी सिंध में ही एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। उन सिलसिले में अॼु असां बि हिते सटमेल ते एहतजाजी मुज़ाहिरा कया ऐं अवाम परेशान थी वियो आहे हिक वेले मानी खाइण जे लाइ ऐं अवाम जेको आहे ख़ुदकशी करण ते मजबूर थियो आहे। तेल जूं क़ीमतूं वधायूं आहिनि, गैस जूं क़ीमतूं वधायूं आहिनि, पेट्रोल जी क़ीमतूं वधायूं आहिनि, उन खां सवाइ बिजली जूं क़ीमतूं वधायूं आहिनि, खाधे पीते जी शयुनि जूं क़ीमतूं वधायूं आहिनि। असां हर जॻह ते असांजो एहतजाज जारी आहे। पार्टी जे हुकुम मुताबिक़ ही जेका हिकिड़े फ़र्द जी जंग न आहे, ही हिकिड़े माण्हू जे जे लाइ न आहे, ही सभिनि जे लाइ। जीअं तव्हां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि बिजली ऐं पेट्रोल जे क़ीमतुनि में वाध अवाम मथां अज़ाब करार ॾींदे जल्द क़ीमतूं वापसि करण जी अपील कई आहे। कैमरामैन शराफत बिरोही सां गॾु हाकिम अली लोन, धरती टीवी सटमेल।